अंबिया वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाइन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद पाक बआवाज़ बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमाइन। माशाअल्लाह। अबाणो गोठ चवां या ॾाॾाणो गोठ चवां, मिड़ई पंहिंजा पाण में अल्लाह ताला सभिनी खे सलामत रखे। मूं चयो त आवाज़ बुलंद दुरूद पाक पढ़ो त तव्हां थोड़ी ख़ामोशी अख्तियार कई। उहे भी दुनिया जो उसूल आहे त जेस ताईं कंहिं शइ जे नफ़े जी ख़बर न पवंदी आहे त सौदो करणु थोड़ो मुश्किल हूंदो आहे। दुनिया जो दस्तूर आहे। हाणे पहिरीं तव्हांखे दुरूद जो नफ़ो ॿुधायां, पोइ मूंखे चवण जी ज़रूरत कान पवंदी। पोइ तूं पंहिंजे दिल खां पुछजां त दुरूद मुंहिंजे महबूब ते पढ़ी थो या नथो पढ़ी। तव्हां ऐं असांजे आका इमामुल अंबिया रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मन सल्ला अलैया मर्रतन फतहल्लाहु लहू बाबम मिनल आफिया। मदीने जे घोट फरमायो, हिकिड़ी शइ मुंहिंजा मुस्लमान भाइरो यकीनन कनन सां ॿुधी ऐं दिल में तस्दीक कयो त ज़ुबाने मुस्तफ़ा मां जेकी कुझु निकिरंदो आहे उहो हुकुम मुंहिंजे रब जो हूंदो आहे। छो त नबी जो कमु कहिड़ो आहे। नबीअ जो कमु आहे पुल वारो कमु आहे। हिन पासे वारनि खे हुन पासे पहुचाइण ऐं हुन पासे वारनि खे हिन पासे पहुचाइण। अल्लाह जा पैगाम मखलूक ताईं पहुचाइण ऐं मखलूक जूं दुआऊं पंहिंजे रब ताईं पहुचाइण। इहो आहे अल्लाह जे नबी जो कमु। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त मन सल्ला अलैया मर्रत। हुजूर फरमायो त जंहिं शख्स भी थोड़ो मुंहिंजे आका जे उन पाक हरफनि ते गौर कयो। मुझे मदीने जे साईं इए कोन चयो त जंहिं मौलवीअ या हुजूर इए कोन चयो त जंहिं पीर साहब या जंहिं कारे या जंहिं भूरे या कंहिं सैयद या पढ़ियल या अणपढ़ियल। याद रखी छॾ, सभु मुंहिंजे ख़ुदा खे भी प्यारा आहिनि, मुंहिंजे मुस्तफ़ा खे भी प्यारा आहिनि। सभु ही काइनात जो ज़रो ज़रो मुंहिंजे अल्लाह पैदा फरमायो आहे। तव्हां सां नंढड़ो बूटो रुगी पोखींदा आहियूं। नंढड़ो बूटो जेकॾहिं उन खे कंहिंजी बकरी चक हणंदी आहे तकलीफ़ थींदी आहे कोन थींदी आहे। जेकॾहिं नंढड़ो बूटो था कयूं उहो बूटो असांखे प्यारो आहे त हेॾो 6 फुटनि जो इंसान जेको मुंहिंजे रब बनायो आहे उनखे प्यारो नाहे छा? केतिरो बानो मुंहिंजे रब खे प्यारो आहे। काश असां तोखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त यकीन ॼाणो मुंहिंजा दोस्त ज़िंदगीअ जो मक़सद हासिल थी वञे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त मन सल्ला अलैहि मर्रतन, जंहिं शख्स भी
वो पढ़ियला या अनपढ़ियल, वो पीर साहबा या फकीर गरीबा, वो आलिमा या अनपढ़ियो। मुझे आका फरमायो जह शख्स भी हिक भेरो मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो, मन सल्ला अलैहि मर्रतन, हिक भेरो भी मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो, फतह अल्लाहु लहू बाबम मिनल आफियत, मुझो अल्लाह उन जे ला छोटकारे जो दर खोले छॾींदो आहे। हाणे तव्हां सां मां केरु आहे जेको चाहे थो त मूंखे रब जो छोटकारो न खपे? को आहे? हर माण्हू चाहे थो, हर माण्हूअ खे अल्लाह जी बख़्शिश खपे, ख़ुदा जी रहमत खपे, अल्लाह जो छोटकारो खपे। सभिनी खे खपे या न खपे? रब जे छोटकारे खां सवा, अल्लाह जे मेहरबानी खां सवा बि वाट बि त कान्हे। मेहरबानी कंदो मुंहिंजो रब, उन रब जे मेहरबानीअ जो दग मुंहिंजो मुस्तफा ॾसींदो, बख़्शींदो मुझो अल्लाह वा, उन बख़्शाइण जो तरीक़ो मुझो मुस्तफा ॾसींदो आहे। राज़ी मुझो रब थींदो आहे, उन रब खे राज़ी करण जो तरीक़ो मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾसींदो आहे। त सभ खां पहिरीं जेकॾहिं तव्हां सां चाहियूं था त अल्लाह ताला असांजे लाइ पंहिंजे बख़्शिश जा दर खोले, रहमत जा दर खोले, त दिलि खोले मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़। नथो अचई मां पढ़ंदो थो हलां, मूं सां गॾु पढ़। कहिड़ी ख़बर आहे इहो हिकिड़ो दुरूद ई रब तुंहिंजो क़बूल करे छॾे। चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। दुनिया जे अंदर अल्लाह जे ज़ात फरमायो हिकड़ी नेकी कंदे 10 ॾींदो मैं, हिकड़ी नेकी कंदे 50 ॾींदो सही, हिकड़ी नेकी कंदे 100 ॾेई 500 ॾेई, पर घणे रब ॿुधायो आहे। लेकिन अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम जे ज़रिए तव्हां असांखे ॿुधायो आहे। क़ुरान करीम जे ज़रिए अल्लाह जे ज़ात ॿुधायो आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जॾहिं मां अल्लाह तोखां हिसाब वठंदुसि, घणे कोन वठंदो सही, तोरे वठंदो सही। जरा सोच मुसलमान, दुनिया जो दस्तूर आहे, जीअं ॾीबो आहे ईअं ई वठबो आहे, घणे ॾीबो आहे घणे वठबो आहे। लेकिन मुझो रब तो फरमाए ॾींदो सही घणे, क़यामत में वठंदो सही घणे कोन, वठंदो सही हिसाब तोरे। राज़ कहिड़ो आहे? चवण वारनि चई ॿुधायो त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महिरबानीअ ऐं कुर्ब जो इज़हार करे ॿुधाए रहियो आहे। ऐं मुंहिंजा बाना अगरि ख़ुलूस नियत सां, सचाईअ सां, दिल जे हुज़ूर सां अगरि कंहिं वाट वेंदे हिकिड़े उञायल खे पाणीअ जो हिकिड़ो गिलास प्यारे छॾे, उन जी उञ ख़तम थी वई, उन जे दिल मां दुआ निकिरी वई, मां अल्लाह अगरि उहा तुन जी दुआ क़बूल करे तुंहिंजे लाइ बख़्शिश जो ज़रियो बनाए छॾियां त मूंखां पुछण वारो कोई नाहे। इहो कीअं बणबो? गुनाह तुंहिंजा हज़ारे, गुनाह तुंहिंजा मुंहिंजा लखे, हो नेकी त हिकिड़ी आहे, पर अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े वज़न करे थो चवे त मां अल्लाह अगरि हिकिड़ी नेकीअ खे कप मां सीहो बनाए छॾियां त मां रब खां पुछण वारो कोई बि नाहे। लेकिन अल्लाह जी ज़ात इहे मेहरबानियूं मुंहिंजे बेनियाज़ रब इहे करम तो असां ते करे रहियो आहे। लेकिन करे कंहिंजे करे रहियो आहे?
असल जो बुनियाद जो बुनियादी मकसद इहो आहे जेको मीलाद जे सूरत में ज़िक्र जी महफ़िल पई हले, दुरूद जी महफ़िल पई हले। अज़ीज़ दोस्त, मीलाद लफ़्ज़ जी माना है मौलिद, मौलिद जी माना है विलादत, विलादत जी माना है ॼमण। हर मुस्लमान ईमान वारो जंहिं बि कलमो पढ़ियो आहे उहो ज़रूर ख़ुशी कंदो आहे। उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मदीने जो घोट न अचे हा असांखे क़ुरान किथां मिले हा, जेकॾहिं मदीने जो साईं न अचे हा असांखे निमाज़ किथां मिले हा, मदीने जो साईं न अचे हा असांखे हया किथां मिले हा, मदीने जो साईं न अचे हा असांखे इंसानियत केरु सेखारे हा, मदीने जो साईं न अचे हा असांखे न्याणियुनि सां प्यार करणु केरु सेखारे हा, महबूब न अचे हा असांखे अमड़ जो अदब केरु सेखारे हा, हबीब न अचे हा यतीमनि सां हमदर्दियूं केरु सेखारे हा। अगर महबूब न अचे हा त असांखे हिकिड़े रब्बुल आलमीन जी सुञाणप केरु ॾे हा। इहे सभु कुझु मुंहिंजे करीम रब अता कयो आहे, लेकिन वास्तो वसीलो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो बणियो। इंसान त अॻु में बि हुया, ईअं नाहे त काइनात में पहिरां असां मोतबर इंसान आहियूं या पहिरीं असां उम्मत आहियूं। इंसान त असां तोखां अॻु में बि हुया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहे अॻु में रहण वारा पैदा अल्लाह जा कयल हुया, हुया त सूरत में इंसान, जिस्म उन्हनि जो इंसाननि वारो, सूरत उन्हनि जी इंसाननि वारी, लेकिन उन्हनि जी सीरत इंसाननि वारी कान ही, किरदार इंसाननि वारो कोन हो। हिकिड़ो मुंहिंजे महबूब जो सहाबी आहे, केरु जो सहाबी, मदीने वारे मीर जो सहाबी आहे। मुस्लमान थियण खां बाद, हुज़ूर जो दीवानो थियण खां बाद मुंहिंजे आका जे आॾो केॾी महिल खिलंदो आहे, केॾी महिल रोंदो आहे, पर ॾींहं में बार बार इहो विर्द मुंहिंजा दोस्त दोहराईंदो आहे। मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पुछो तूं केॾी महिल खिलंदो आहे, केॾी महिल रोंदो आहे? उन मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबीअ फरमायो, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा आका दौरे जाहिलियत जो ॿ ॻाल्हियूं नथियूं विसरनि। हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं यादि थी अचे त खिल नथी बीहे, हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं यादि थी अचे त रोअण कोन थो बीहे। मुंहिंजे मदीने जे साईं पुछो उहे कहिड़ियूं ॿ ॻाल्हियूं आहिनि जेका तोखां खिलण नथो बीहे ऐं तोखां रोअण नथो बीहे? चवे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो महबूब जे अचण खां अॻु में बुतनि जी पूजा कंदा हुयासीं। सफ़र ते निकतुसि, पंहिंजे हथनि सां हिकिड़ो बुत तयारु कयुमि, उनखे तयारु करे पंहिंजे सामान सां गॾु खयुमि। छा सां तयारु कयुमि? सुके अटे खे ॻोहे करे उन अटे मां पंहिंजो बुत तयारु कयुमि। उन बुत खे तयारु करे उनखे पंहिंजे हिसाब सां सुहिणो बनाए सफ़र में खयुमि। हलंदे हलंदे अजीब अल्लाह जे कुदरत जो निज़ाम, अहिड़ी घड़ी अची वई जो मूं वटां खाधे जो सामान ख़तम थी वियो। सॼी वाट जंहिं बुत जी पूजा कंदो आयुसि, जंहिंखे सलामी भरींदो आयुसि, जॾहिं हिन बुखे पेट में बुख लॻी, खाइण पीअण लाइ कुझु बि न बचो, साम्हूं को खाराइण वारो बि कोन हुयो। दिलि में ख़्यालु कयुमि त अटे जो ठहियल बुत आहे, भला हींअर कमु न ईंदो त वरी कॾहिं कमु ईंदो। मुंहिंजा महबूब उनखे ड्राहे करे उन जी मानी पचाए हिन बुखे पेट जी बाहि उझायमि। मुंहिंजा आका जॾहिं हाणे मुस्लमान थियण खां बाद उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त खिल नथी बीहे त केॾो न ग़लीज़ अक़ीदो हुयो, जंहिंजी पूजा कंदा हुयासीं उनखे पचाए वरी खाइण में बि देरि कान कई। महबूब इन ॻाल्हि खे यादि करे ॾाढी खिल ईंदी आहे। मुंहिंजे आका पुछो रोअंदो कहिड़ी ॻाल्हि जे करे आहे?
जवाब थो दे ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा महबूब लंबे सफ़र ते निकिरी वियुसि मुंहिंजी घरवारी उम्मीद सां हुई मां लंबे सफ़र ते हलियो वियुसि अल्लाह जी ज़ात मूंखे पुठियों हिकु न्याणीअ जो औलाद ॾिनो असांजे मुआशिरे में न्याणीअ खे वॾी बेइज़ती सम्झो वेंदो हो मुंहिंजे ज़ाल खे ख़बर हुई त मुंहिंजी न्याणी अगरि मुंहिंजो ज़ालिब मुड़ुसु ईंदो त मुंहिंजे न्याणीअ खे मारे छॾींदो छो त मां वञण वक़्तु ज़ाल खे चयो हो अगरि पुटड़ो ॼमई उनखे तां ते तयार कजां पर जे न्याणी ॼमई मुंहिंजे अचण खां अॻु में उनखे जबलनि जे हवाले करे छॾिजां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मूंखे उहा पोयां न्याणी ॼाई आहे मुंहिंजे घर वारीअ उनखे न रुॻी तातियो आहे उनखे मिठड़ियूं मिठड़ियूं लोरियूं सेखारी मूं पीउ जे अंदर में प्यार पैदा करण जे लाइ उन न्याणीअ खे सेखारी जीअं तुंहिंजो बाबो अचे चइजां मुंहिंजा दिलबर बाबा जानी ईअं करे चंबड़ी वञिजां मुंहिंजा बाबा साईं करे चंबड़ी वञिजां मुंहिंजा महबूब अहिड़ियूं त मिठड़ियूं मिठड़ियूं लोरियूं मुंहिंजे घर वारीअ पंहिंजे न्याणीअ खे सेखारियूं जीअं जो सफ़र तां मोटियुसि माण्हुनि ॻाल्हि कई मुंहिंजे मुंहुं ख़राब करे मूंखे बदशुगनी ॿुधायूं त तुंहिंजे घर में न्याणी ॼाई आहे केॾी महिल तो हुनखे ज़िंदह दफ़न करी चयो मान मूंखे घर में पहुचण ॾियो आका अर्ज़ु थो करे आका जॾहिं घर में पहुतुसि ज़ाल सां ॻाल्हायां नथो न्याणी डोड़ंदी अचे भाकुर थी पाए केॾी महिल हेॾो चुमड़ियूं ॾे केॾी महिल हेॾो चुमड़ियूं ॾे मूंखे बाबा बाबा करे न्याणी चंबुड़ण जी करे मां उनखे धिका ॾियण जी कयां इंतज़ार पियो कयां त मुंहिंजी घर वारी हेॾे होॾे मिटनि माइटनि ॾे वञे त मां हिन न्याणीअ खे खणी वञी ज़िंदह दब जबलनि में दफ़न करे अचां ओ मुसलमान इंसान हुया जानवर को न हुया सूरत इंसानी हुई मगर उन्हनि जे ज़िंदगीअ ॾे निहार वरी बाद में मुंहिंजे महबूब जे अचण खां बाद वारी ज़िंदगीअ ॾे निहार तां त तोखे ख़बर पए क़दुरु थिए त महबूब जे अचण खां बाद में इंसान इंसान कीअं बणियो आहे मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उन गुलाम अर्ज कयो मुझा आका ज़ाल काॾे मिटन माइटन ॾे वई उन पंहिंजे न्याणीअ खे वरतो आहे सवारीअ ते वेहारियो आहे न्याणी पुछे थी बाबा जी मुंहिंजी बचड़ी प्यार सां जवाब ॾिनोमांसि न्याणी ख़ुशि थी पुछे बाबा अॼु ॾाढो राज़ी लॻो पियो आहे काॾे थो वठी हली बचड़ी तोखे घुमाइण थो वठी हलां या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जबलनि ऐं झगलनि जे विच में पहुतुसि का बि वसिह न ॾिठमि पंहिंजे न्याणीअ खे वेहारे खॾ खोटण शुरू कयमि जेॾी महिल गोॾड़े जेतिरी खॾ खोटमि पघर पसीने में लाल थी वियुसि न्याणी जेको पाणी पियल हुयो हर हर पाणी खणी चवे ओ मुंहिंजा बाबा तूं पाणी पी ॾाढो थकिजी पियो हूंदे ओ मुंहिंजा दिल पर बाबा तुंहिंजो पसीनो आहे टोड़ी पंहिंजे कपिड़नि सां मुंहिंजो पसीनो गे या रसूल अल्लाह न्याणी मूंसां प्यार करे मूंखे उन खां नफ़रत पई अचे बिला फिर मां खॾ पूरी खणी जॾहिं ॿाहिरि निकितुसि न्याणीअ पुछो बाबा हीअ खॾ कंहिंजे लाइ खई अथई बग़ैर कंहिं जवाब ॾियण जे उन न्याणीअ खे वठी करे उन खॾ में उछलाए मां पीउ हुअण जे बावजूद उन ज़िंदह न्याणीअ खे लटण शुरू कयो ओ मुसलमान गौर कर मुसलमान गौर कर जे मदीने जो साईं न अचे हां अॼु तूं पंहिंजे न्याणीअ खे हंज में खणी चुमियूं कोन ॾी हां जेकॾहिं मुंहिंजो महबूब मदीने जो यार न अचे हां हिकु भाउ 5 साल मिलनि में इन लाइ कोन कमाए हां त मां पंहिंजे भेण खे ॾाजो ॾेई शादी करायां हे सभु जेकॾहिं तुंहिंजे असांजे मथां महिरबानी आहे त सुणे महबूब मदीने वारे घोट जी मेहरबानी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं न्याणीअ खे लटण शुरू कयमि उहा न्याणी दर्द मां दाह करे थी पुछे ओ मुंहिंजा बाबा मूंखे एतिरो त ॿुधा मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे
मुझो कसूर कहिड़ो आहे जो मां न्याणीअ खे लटे रहियो आहियां। मुंहिंजा आका मूंखे ज़रे जे बराबर बि हया कोन आयो, रहम कोन आयो। जेॾी महिल मुंहिंजे न्याणीअ खे लटण जे आख़िरी मरहल में पहुतुसि, नंढड़ी हुई, बज़न जे करे हुन जूं अखियूं ॿाहिरि निकिरी आयूं, ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई, दाहूं करण लॻी। मुंहिंजा महबूब मूंते कोई रहम न आयो, मूंते कोई असर न थियो। उन न्याणीअ खे लटे त ख़ुशि थी आयुसि, पर मुंहिंजा मुस्तफ़ा जॾहिं खां तो महबूब जो उम्मती थियो हां, उन न्याणीअ जूं दाहूं यादि थियूं अचनि। महबूब रातिनि जी निंड हराम थी वई। ओ मुसलमान, मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा उम्मती, हिकिड़े मिंट जे लाइ सोच, अॼु जेको तुंहिंजे न्याणीअ सां तोखे प्यार आहे, इहो तुंहिंजो प्यार न आहे, हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार आहे। मके जी सरज़मीन साॻी आहे, मदीने जी सरज़मीन साॻी आहे, मगर मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं ऐलान फरमायो त जेको शख्स भी पंहिंजे ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे अल्लाह जे रज़ा ख़ातिर उन्हनि जूं शादियूं कराईंदो, मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, मुंहिंजो अल्लाह उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाईंदो। कंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे करीम आका फरमाए, ओ मुसलमान यादि रखी छॾ, न्याणीअ जे ॼमण ते परेशान थियण वारा, न्याणीअ जे ॼमण ते मायूस थियण वारा, सच इहो अथई त मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ऐलान कयो, उहे मके जा माण्हू जेके न्याणियुनि खां नफ़रत कंदा हुआ, ज़ारो कतार रोई करे दुआऊं था घुरनि, या अल्लाह, या अल्लाह मूंखे न्याणियूं ॾे, जो इन न्याणियुनि जे सदके मुंहिंजे मुस्तफ़ा अॼु जन्नत जो ऐलान कयो आहे। उहे कुराड़ा सहाबी जंहिं वटि हिकिड़ी न्याणी आहे, रोई ज़ारो कतार अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा महबूबा, हींअर त मुंहिंजी उमिरि औलाद खां वधी वई आहे, न्याणी मूंखे हिकिड़ी आहे, ओ मुंहिंजा महबूबा ॿुधायो त मुंहिंजो छा थींदो? मुंहिंजे आका फरमायो, तूं रुॻी दिलि में इरादो कर, मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आहे, दिलनि जा राज़ ॼाणंदो आहे, तूं दिलि में इरादो कर, मुंहिंजा मौला तूं करीम आहीं, तुंहिंजे आॾो काई देर नाहे, जेकॾहिं मूंखे ॿी बि न्याणी ॾींदे, मां उनखे ताते जवान करे मुंहिंजे महबूब जे सुन्नत मुताबिक़ तो अल्लाह जे रज़ा लाइ फी सबीलिल्लाह पंहिंजे न्याणीअ जी शादी कराए छॾींदुसि। जंहिं सहाबीअ वटि न्याणी न हुई, उहे ज़ारो कतार रोअण लॻा। मुंहिंजे करीम आका जा ग़ुलामो, ज़ुबाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम में अल्लाह जे ज़ात एतिरी ताक़त रखी, जो मुंहिंजे करीम आका जे रुॻी ऐलान करण जी देर हुई, जेके न्याणियुनि खां नफ़रतूं कंदा हुया, उहे न्याणियुनि जे लाइ दीवाना बणिजी विया। जेके न्याणी ॼमण खे ऐब सम्झंदा हुया, अॼु न्याणीअ जे लाइ दुआऊं घुरण रहिया। अॼु उहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन हिकिड़े ऐलान जो अॼु बि नतीजो तुंहिंजे साम्हूं आहे। 1400 साल गुज़री विया आहिनि, पर ईमान वारे खे अगरि 5 या 7 बि न्याणियूं आहिनि, तॾहिं बि चवे थो, मुंहिंजा मौला तुंहिंजा लख अहसान आहिनि, मुंहिंजा मौला तुंहिंजा करोड़े करम आहिनि, छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो ऐलान कयो आहे त न्याणियुनि खे ताते जवान करे अल्लाह जे रज़ा ख़ातिर शादियूं करायो, त मुंहिंजो रब तव्हांखे रीह पुछे जन्नत में जाइ ॾींदो। त मुंहिंजा दोस्त, इहो अहसान मुंहिंजे करीम रब कयो, लेकिन ॿुधा इहो अहसान थियो कंहिंजे सदके? चओ मदीने वारे घोट जे कंहिंजे सदके थियो मुसलमान? न रुॻी एतिरो, छो त मुंहिंजा दोस्त, मीलाद जो मतिलब रुॻी नारा हणणु नाहे, मीलाद ख़ुशीअ जो नालो आहे।
मीलाद महबूब जे आमद में खुश थियण जो नालो आ। बेशक तुंहिंजा शामियाना भी भला, बेशक तुंहिंजा लाउड खैर खैरातूं भी भलियूं, लेकिन इन्हनि सभिनी जी भलाई इन में हूंदी आ त अंदर में हिकिड़ी ख़ुशीअ जो माहौल पैदा थिए, अंदर मां आवाज़ निकिरे त मुंहिंजे महबूब जे आमद जो महीनो आ। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही महीनो त मुंहिंजे महबूब जे आमद जी अचण जी ख़ुशी करणी आ। छा 11 महीना चुप करे वेही रहणो आ? न मुंहिंजा दोस्त, महबूब जे आमद जी ख़ुशी करण सां महबूब अधु राज़ी थींदो, मुंहिंजो मुस्तफ़ा सॼो तॾहिं राज़ी थींदो जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे 63 साल उमिरि जे मशर खे भी अमल करे अॻिते वठी हलंदी। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम न रुगी न्याणीअ खे इज़त ॾिनी, पर मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे अचण ते अंबिया उथी बीठा काथे चओ बैतुल मुक़द्दस में, बैतुल मुक़द्दस में अंबिया उथी बीठा, इस्तक़बाल मुस्तफ़ा कयो वियो मेराज जे रात, तमाम अंबिया मुक़्तदी बनिया, अल्लाह इमाम पंहिंजे महबूब खे बनायो, फरिश्ता जंहिंजे अचण ते उथी बीहन, सहाबा जंहिंजे ॾिसण ते जानियूं कुर्बान कनि, उहो मुंहिंजो इमामुल अंबिया, उहो मुंहिंजो मदीने जो साईं, जॾहिं हसनैन करीमैन जी अम्मा ईंदी आ, मुंहिंजो मुस्तफ़ा उथी करे उन जो इस्तक़बाल कंदो आ। ओ मुस्लमान, याद रखी छॾ, जॾहिं न्याणी तुंहिंजे अंगण ते अचे, जॾहिं न्याणी तुंहिंजे अंगण ते अचे, टियों दफ़ो थो चवे, गौर सां ॿुधजां, जॾहिं न्याणी तुंहिंजे अंगण ते अचे या अंगण ते आहे तुंहिंजे साम्हूं अचे, उन न्याणीअ जे लाइ उथी बीहजां, उथी बीही करे रुगी इहो दिल में ख़याल कजां त मुंहिंजे महबूब जी सुन्नत अदा करे रहियो हां। ख़ुदा जो कसम, प्यार त पंहिंजे न्याणीअ सां कॾहिं मुंहिंजो रब सुन्नत मुंहिंजे महबूब जी जो सवाब ॾेई छॾींदो। कंहिं चयो आहे तोखे त दीन मुश्किल कम, कंहिं तोखे चयो आहे त दीन ॾुखियो आहे, दीन त सलामतीअ जो नालो आहे, दीन त मुंहिंजा दोस्त अल्लाह ताला जो पैगाम आहे। जेतिरी दीन में आसानी आहे, हे मुश्किलातूं तो असां पंहिंजे लाइ पाण पैदा कयूं आहिनि, गैर ज़रूरी रस्मुनि में अची करे। तवज्जो कर, न्याणी को नथो पढ़ाई, ॾाज कोन्हे को, ओ मुस्लमानो मां तोखां थो पुछां, हेॾे तवज्जो ॾिजां, मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जॾहिं भी सफ़र तो मोटंदा हुया, जॾहिं ॿाहिरि वेंदा हुया, आख़िर में अम्मा फातिमा ज़हरा जे हिन पेशानीअ ते चुम्मी मुबारक ॾेई वेंदा हुया। जॾहिं ईंदा हुया, पहिरीं पंहिंजे पाक दामन न्याणीअ सां मिलंदा हुया। मुंहिंजे मुस्तफ़ा जूं 4 न्याणियूं अथई, गौर सां ॿुधजां, ज़ैनब, रुक़ैया, कलसूम, अम्मा फातिमा ज़हरा, पर अम्मा फातिमा ज़हरा घर जो घर में आ, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे घरड़े सां गॾा ईंदे वेंदे मुंहिंजा महबूब उन सां ॾाढो प्यार कंदा आहिनि। हबीब ॿाहिरों ईंदा आहिनि, अचण सां पंहिंजे न्याणीअ जी पेशानी चुमंदा आहिनि। इन करे पियो ॿुधाए, ओ न्याणियुनि खे न्याणी न सम्झण वारा, बेशक मञा थो न्याणियुनि जूं ग़लतियूं हूंदियूं, क़बूल थो कयां न्याणियुनि तोखे ॾुखायो हूंदो, क़बूल थो कयां न्याणियुनि तोखे परेशान भी कयो हूंदो, लेकिन सभु कुझु सही करे हिकिड़ी निगाह मुंहिंजे आका ॾे कजां त मुंहिंजे आका न्याणियुनि सां प्यार कयो आहे। ख़ुदा जे इज़त जो कसम खणी थो चवां, तूं उहा नज़र करे पंहिंजे न्याणियुनि सां प्यार कर, मुंहिंजो रब ऐं मुंहिंजो मुस्तफ़ा तो सां प्यार कंदा। महबूब ॿाहिरों आया, महबूब ॿाहिरों आया, हस्बे मामूल
तोखे समझाइण तो चाहे गौर कर रस्मुन खे बंद कर पंहिंजी ज़िंदगी के अज़ाब न बना मीलाद जे हकीकी समरात खां वाक़ुफ़ थी मुंहिंजा मदीने जा साईं आया अम्मा फातिमा ज़हरा के हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम के मुंहिंजा दोस्त तोहफे में कहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोन जी का सनड़ी चैन ॾिनी मुंहिंजो सुहिणो अली खणी आयो हसनैन करीमैन जे अमड़ के पंहिंजे हथड़न सां पाराई मां तोखां थो पुछां जॾहिं मुड़ुस पंहिंजे ज़ाल के सोन जी का शइ पाराईंदो आहे ॿुधाए त उनजो पीउ ख़ुशि थींदो आहे या नाराज़ थींदो आहे जवाब न्याणियुनि वारा हो न तव्हांखे न ख़बर पवे त मुंहिंजे न्याणीअ खे मुंहिंजे न्याणे सोन जी हीअ शइ वठी ॾिनी आहे त सायो करे सॾु करे बचा चांहि जो ढुकड़ो पी वञे छो मुंहिंजे न्याणे मुंहिंजे न्याणीअ खे सोन वठी ॾिनो आहे ओ मुस्लमान मुंहिंजे महबूब जो प्यार मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सफ़र तां मोटिया अम्मा बतूल साम्हूं मिलण लाइ आई आहे मुंहिंजो मुस्तफ़ा मुरकंदो आयो आहे अम्मा बतूल जे गले में उहा सोन जी सनड़ी ज़ंजीर जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा ॾिठी मुंहिंजे करीम आका जे अखड़नि में लुड़क लड़ी आया मुंहिंजे महबूब जे अखड़नि में लुड़क लड़ी आया मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जीअं ख़ुशि मरहबा कंदा हुया ईअं करण जे बजाय महबूब लुड़क लाड़ींदा मस्जिद नबवी ॾे हलिया विया अम्मा फातिमा ज़हरा ज़ारो कतार रोअण लॻी बेख़बर रही कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजे महबूब खे नाराज़ कयो आहे हज़रत अली अल मुर्तज़ा आयो हसनैन करीमैन जे अमड़ खे रोंदो ॾिसी करे हाल थो पुछे जवाब थी ॾे मुंहिंजा घोट मूंखे काई ख़बर नाहे त मुंहिंजो महबूब छाजे करे ॾुखारो थी वियो आहे सुहिणो अली अल मुर्तज़ा करमुल्लाह वजहुल करीम जीअं मस्जिद नबवी में आया ॾिसन त मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में नफ़िल बि पढ़ी रहियो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा रोई बि रहियो आहे हज़रत अली अल मुर्तज़ा शेरे खुदा मुझे महबूबन जे घर में वेही करे अर्ज़ तो करे मुझा आका घरड़े में महबूब जी बचड़ी ज़ारो कतार पई रोए हिते मुझा आका रोई रहिया हन महबूब गाल कहिड़ी आ ओ मुसलमान ओ बेवफा मुसलमान ओ पंहिंजे महबूब खे विसारण वारा मुसलमान मुझे आका जो प्यार निहार मुझे मुस्तफ़ा फरमायो अदा अली जी मुझा आका अॼु मूं पंहिंजे न्याणीअ जे गले में सोन जी ज़ंजीर ॾिठी जीअं जो सोनी ज़ंजीर ॾिठी मां मुस्तफ़ा खे पंहिंजे उम्मत जूं उहे ग़रीब न्याणियूं यादि अचे वयूं मां मुस्तफ़ा के पंहिंजे उम्मत जूं उहे ग़रीब न्याणियूं यादि अची वयूं जेके ज़मीन ते जॾहिं शादी कंदियूं सॼी ज़िंदगी उन्हनि खे सोन जो ज़रड़ो गले में नसीब न थींदो अहिड़ियूं मुंहिंजे उम्मत में अहिड़ियूं ग़रीबनि जूं न्याणियूं हूंदियूं मां मुस्तफ़ा नथो चाहियां त जेका शइ मुस्तफ़ा जे ग़रीब जे न्याणीअ वटि न हुजे मां मुस्तफ़ा थो चाहियां त उहा शइ मुंहिंजे बचड़ी फातिमा वटि बि न हुजे ओ मुसलमान आहे को दुनिया जो अहिड़ो बाबो जेको पंहिंजे न्याणीअ जे ज़ेवरन ते ख़ुशि न थिए पर हिकु मुसलमान जे न्याणीअ जे उन ग़ुरबत ते नाज़ करे ओ मुंहिंजे महबूब जा उम्मती एतिरो मुंहिंजो करीम आका तो सां प्यार थो करे जो अञा तुंहिंजो वजूद बि दुनिया ते कोन आयो आहे त तो ग़रीब तुंहिंजे ग़रीब न्याणीअ जे ॾाजे खे मुंहिंजो मुस्तफ़ा यादि करे रोई रहियो आहे मुंहिंजो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जॾहिं पंहिंजे न्याणीअ खे ॾाजो ॾियनि पिया मां तोखां थो पुछां ख़ुदा जे वास्ते मूंखे जवाब ॾे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अमीर आहे या ग़रीब आहे पाणी कढियो पाणी आहे जवाब ॾियो मुंहिंजो महबूब अमीर आहे या ग़रीब आहे जवाब ॾियो
केर तो चवे तो मुझो मुस्तफा गरीब आहे मुसलमानो केर तो चवे तो मुझो महबूब गरीब आहे हिकड़े मिंट जे ला मां तो खां सवाल तो कया तोखे अज सोन जो हिकड़ो सेट काथे रखणो आ पाण तू कराची तो वनी चवी तो त सेन जो सोन जो सेट कंहिं वटि रखी वञा या लख रुपया कंहिं वटि रखी वञा ॿुधा सुञे वटि रखंदे या सुखे वटि रखंदे जवाब दे कंहिं वटि ॻाल्हायो न कंहिं वटि रखंदो सुञे वटि केरु सुञे खे हण गोली इहो सुञो सुभाणे अलाह ताला खाई वेंदो रखी बि शइ उन वटां जंहिंजे लाइ यकीन हूंदो आहे त हिन खे हिन शइ में लालच नाहे हिन खे रब ॻई गंज ॾेई छॾियो आहे इहो तुंहिंजो असांजो अकुल कम थो करे त पोइ ज़रा सोच मके जा मुशरिक मके जा यहूदी मके जा ईसाई मके जा काफ़िर जेके बि काॾे वञणु चाहींदा हुया वेंदा हुया त पंहिंजूं अमानतूं कंहिं वटि रखंदा हुया चओ मदीने जे साईं वटि रखंदा हुया कंहिं वटि रखंदा हुया जे मुंहिंजो महबूब ग़रीब हुजे हा जे मुंहिंजो आका ग़रीब हुजे हा त मके जा माण्हू अमानतूं छो रखंदा मुंहिंजो मुस्तफ़ा ग़रीब नाहे ग़रीब थींदो बि कीअं जवाब दे बादशाहनि जो बादशाह केरु आहे चओ मुंहिंजो अल्लाह जेको बादशाहनि जो बादशाह आहे रूए ज़मीन ते अगरि को सुहिणो उन बनायो आहे त कंहिंखे बनायो आहे चओ मदीने जे साईं खे बनायो आहे उन बादशाहनि जे बादशाह अगरि कंहिंखे महबूब बनायो आहे उहो कहिड़ो बनायो आहे चओ मदीने जो साईं बनायो आहे मां तोखां थो पुछां जंहिंखे तूं महबूब बनाई तूं वक़्त जो बादशाह हुजी तूं चाहींदे त मुंहिंजो महबूब ग़रीब हुजे हिकिड़े मिंट लाइ सोची जवाब ॾे तो वटि अकुल बि कोन्हे इल्म बि कोन्हे ताक़त बि कोन्हे तो बि तूं चवंदे त जीअं मां इज़त वारो हां मुंहिंजो महबूब बि ईअं इज़त वारो हुजे बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया अरे वहां जिस्म नहीं है तो यहाँ साया भी नहीं है मुझे बेनियाज रब पंहिंजे मिठड़े महबूब खे रहमतल लिल आलमीन बनाए रूए ज़मीन जी बादशाही हवाले करे छॾी ऐं उन मुंहिंजे मुस्तफ़ा वरी पंहिंजे महबूब करीम आका ग़रीबनि सां प्यार करे काइनात खे ॿुधायो त जंहिंजो कोई नाहे उन जो मां मुस्तफ़ा वेठो आहियां तू गरीब नहीं याद रखी छर मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त असां तव्हां मसाइल पंहिंजे लाइ पाण तैयार कया मुझे करीम आका जे न्याणीअ जी शादी थी रही आहे अम्मा फातिमा ज़हरा जी ए बचार ॻाल्हियूं ॿुधो ऐं यकीन कयो मीलाद जो मक़सद इहो आहे महबूब जे पाक ज़िंदगीअ जे मथां नज़र ड्रोड़ाइण महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुंहिंजा दोस्त अजीज हयात तय्यबा खे आॾो रखी उन ते अमल करण तूं असां केॾो ज़ुल्म करे रहिया आहियूं अंदाज़ो आहे तो असांखे महबूब पंहिंजे न्याणीअ जी शादी कई ॾाज में छा ॾिनो जवाब तॾहिं ॾाज में छा ॾिनो जेको बिस्तरो हो छाजो ठहियल हो ठिकरड़े जा थावड़ा हुया खजीअ जे पननि जो बिहाणो अल्लाह अल्लाह इमामुल अंबिया पंहिंजे पाक दामन न्याणीअ खे ॾाजो ॾेई रहियो आहे उहो ॾाजो कहिड़ो ॾेई रहियो आहे महबूब मुस्तफ़ा त सिर्फ़ इहो ॾेई रहियो आहे लेकिन तोखे ख़बर आहे त ख़ुदा ॾाजो कहिड़ो ॾेई रहियो महबूब ज़ाहिरी तौर ते इहो ॾाजो ॾेई रहियो आहे पंहिंजे न्याणीअ खे एतिरो थोरो जो काइनात जो मिस्कीन में मिस्कीन बि सुकून सां पंहिंजे न्याणीअ खे एतिरो ॾेई सघे मुंहिंजे महबूब कंहिंजे लाइ कयो पंहिंजे गुनाहगार उम्मतनि ग़रीबनि जे लाइ कयो त सुभाणे कोई बि ग़रीब परेशान न थिए त मां न्याणीअ खे छा ॾियां ओ मुसलमानो ओ दुनियादारो गौर सां ॿुधो तव्हां सां जेको पंहिंजे न्याणियुनि जो ॾाजो गॾु करे वरी बिरादर खे सॾे ॾेखारींदा हूं कन खोले ॿुध मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शरीयत जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जे इस्लाम शरीयत जे ख़िलाफ़ आहे इस्लाम जे ख़िलाफ़ आहे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो ओ दुनियादारो अगरि तव्हां घर में फ्रूट खाओ था या त एतिरो वठी अचो जो पाड़े वारनि खे बि ॾियो पर जे एतिरो नथा वठी अची सघो त पंहिंजे घर में बचड़नि खे खारायो त उहे खलूं लिकाए वञी किथे उछला
छॾाइजो मता कंहिं ग़रीब जो बचड़ो है खलूं ॾिसे उन जे अंदर मां का आह निकिरी पवे वो पंहिंजे अम्मा खे चवे अम्मा मूंखे फ्रूट खपे पीउ खे चवे फ्रूट खपे ऐं उन जो अबो न ॾेई सघे मता उन जे अंदर मां का दाह निकिरे त मां मुस्तफ़ा तो ते नाराज़ थिया मुंहिंजो रब बि तो ते नाराज़ मुसलमानो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीन इंतहाई आसान आहे मुंहिंजे आका फरमायो जॾहिं तव्हांजे ख़ुशीअ जो मौक़ो थिए त ग़रीबनि जे न्याणियुनि जे आॾो वॾा ठठ ठांगर न कयो कहिड़ी ख़बर आहे मता कंहिं मिस्कीन जी न्याणी तुंहिंजे न्याणीअ जो ॾाज ॾिसी हुन जी शादीअ गले में सिर्फ़ इहो इंतज़ार हुजे त हिन न्याणीअ जे अबे वटि पैसा न आहिनि तुंहिंजे न्याणीअ जो ॾाज ॾिसी मता हुन जे अंदर मां गौर सां ॿुधो मता हुन जे अंदर मां का लीह निकिरे त मौला रब त असांजो बि तूं साॻियो हई जे मुंहिंजे बाबे खे बि हेतिरो ॾींहुं त मुंहिंजो बाबो बि मूंखे हेतिरो ॾाजो ॾे मता हुन जे अंदर मां लीह निकिरे ऐं उहा लीह तुंहिंजे न्याणीअ जो घर बर्बाद करे छॾे छो त हीअ जेका दुआ हूंदी आहे दुआ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॾे छॾींदी आहे ऐं जेका अंदर जी लीह हूंदी आहे उहा वरी सफ़ा ख़तम करे छॾींदी आहे हा पंहिंजे न्याणीअ खे जेतिरो ख़ुदा ॾे उहो भले ॾे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो सरे आम नुमाइश न कर इस्लाम जे मुखालिफ़त आहे ख़ुदा जो कसम खणी थो चवां ऐं मुस्लमानो तव्हां असां न महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत जो इत्तिबा कयूं हिकिड़ो बि ग़रीब कोन रहे हिकिड़ो बि दुखियो कोन असां पंहिंजे लाइ मसाइल पाण पैदा करे छॾिया जेको अमीर आहे उहो ग़रीब खे हथ ॾियण लाइ तयारु कोन्हे जेको पैसे वारो आहे उहो मिसकीन खे खीकारण लाइ तयारु कोन्हे को मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हयात तय्यब ॾे निहारियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुञाणो सालनि खां रस्मी तकरीरुनि जी ज़रूरत नाहे हिन वक़्तु दीन जे हक़ीक़त हक़ीक़ी रूह खे बयान करण जी ज़रूरत आहे मदीने वारे मीर जे दरबार में हिकिड़ो शख्स दाहूं कंदो आयो 3 ॾींहं गुज़री विया उन जो पुटड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गुम थी वियो आहे दाहूं कंदो कंदो आयो ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहे मां रोई रोई पंहिंजो नूर विञाए वेठी आहे पीउ मुंहिंजा दोस्त ॻोल्हे ॻोल्हे दुनिया खां मायूस थी करे मुंहिंजे मदीने वारे मीर जे दरबार में आयो मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात वेठा आहिनि सहाबा वेठा आहिनि हेॾा रोअंदो सहाबी आयो मुंहिंजे मदीने जे साईं पुछो ए रोवण वारा ज़रा पंहिंजे लुड़कनि खे उघी वटि हे रहमत लिल आलमीन जी दरबार हिते जेको रोअंदो ईंदो आहे मुंहिंजो अल्लाह उनखे मुर्काए पोइ मोटाईंदो आहे उन रोअण वारे सहाबीअ पंहिंजा लुड़क उघिया मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन खां हाल दरियाफ़्त कयो ॾे ख़बर कहिड़ी ॻाल्हि जे करे तूं ज़ारो कतार रोई रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औलाद जो विछोड़ो छा थींदो आहे जंहिंखे हूंदो तंहिंखे क़दुरु हूंदो अर्ज़ थो करे मुंहिंजा महबूब 3 ॾींहं गुज़री विया आहिनि मुंहिंजो बचड़ो गुम थी वियो आहे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियो आहे बचड़े जो किथां को बि ॾस पतो नथो मिले मुंहिंजे करीम आका अञा पंहिंजा लपड़ा ई कोन खोलिया उन दाह करे बस कई हुज़ूर जे आॾो सहाबा वेठा आहिनि जीअं हिते हेतिरो इज्तिमा वेठो आहे हबीब जे दरबार में अणखुट सहाबा हुया हिकिड़ी कुंड खां सहाबीअ उथी करे दाह कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॿारड़े जा निशान पता असांजो फलाणो दोस्त ॿुधाए रहियो आहे इन पतन पारनि सां बचड़ो मुंहिंजे बाग जे कुंड में खेॾी रहियो आहे तवज्जह कर अल्लाह जे महबूब जे दरबार में रोंदो आयो अञा अल्लाह जे महबूब लब कुशई कोन फरमाए अल्लाह जे ज़ात मेहरबानी करे छॾी जंहिं महबूब जे दरबार में रोंदो अचे खिलंदो वञे ॿुधा उन महबूब सां जेको प्यार कंदो मुंहिंजो रब उन सां केॾो प्यार कंदो उहो सहाबी सगोरो जीअं जो उन पंहिंजे दोस्त सहाबीअ जी ॻाल्हि ॿुधई यकदम पी हुयो मोहब्बत ग़ालिब अचे वई मुंहिंजा दोस्त बिना इजाज़त जे तकड़ो उन पासे वञण लॻो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सॾु कयो ओ वञण वारा ओ वञण वारा
जरा पोइते मोटिया जेडी मल सहाबी पोइते मोटियो मुझे आका फरमायो वञ भली पर जॾहिं बाग जे ॿाहिरों बीही त पंहिंजे पुटड़े खे ओ मुंहिंजा पुटड़ा करे सॾ न कजां। तवज्जो आहे न दोस्त? मुझे हबीब छा फरमायो? पंहिंजे बचड़े खे बाग जे ॿाहिरों बीही मुंहिंजा पुटड़ा करे सॾ न कजां। सहाबिया अदब वारो पुट जी मोहब्बत गुम थी वई। अजीब ख्याल दिल में अची वियो त महबूब मुस्तफा झले रहियो आहे, शायद मुंहिंजो ही हकीकी बच्चो न आहे। प्यार वियो, परेशानी गालिब थी वई। रोई पोइते चवे थो मुंहिंजा आका जीअं मुंहिंजे महबूब जो हुक्म अखड़िन में लुढ़कहन इमामुल अंबिया रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो असां तोखे इन करे पिया मनो कयो त पंहिंजे बचड़े खे मुंहिंजा पुटड़ा करे सॾ न कजां। पुटड़ो तुंहिंजो आ, बचड़ो तुंहिंजो आ, मगर 3 ॾींहंनि जो विछोड़ो आ। मां मुस्तफा खां वधीक यतीमीअ जो विछोड़ो दुनिया ते ॿियो केरु समझी सघे थो। मां मुस्तफा खे ख़बर आ त यतीमी छा थींदी आ। पंहिंजी जी जल अमड़ खे 6 सालनि जे उमिरि में अल्लाह जो हुकुम थियो, जबलनि झंगलनि जे विच में अल्लाह घुराए वरिती। मां मुस्तफा खे ख़बर आ त यतीमी छा थींदी आ। पंहिंजे बचड़े खे ईअं करे सॾ न कजां, छो त उहो जिथे रांदि खेॾंदो हूंदो मतां को उते यतीम बचड़ो बीठो हुजे, तूं सॾड़ो करी ओ मुंहिंजा पुटड़ा हली आ त तुंहिंजे दर्द वारो सॾड़ो ॿुधी करे मतां उन्हनि में को यतीम हुजे ऐं उनखे पंहिंजो पीउ यादि अचे, उनजे अखिड़िन में लुढ़क ईंदा मां मुस्तफा खां बर्दाश्त को न थी सघंदा। ओ मुसलमानो, मुझे सुने नबी जो दीन निहारियो, मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यार निहारियो। मुझो आका कीअं गंढे रहियो आहे ऐं तूं असां हिक ॿिए खे कीअं छिनी रहिया आहियूं। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन आका करीम जे दरबार में जेको संभाली ईंदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आहे। पोइ उन यतीम जो ज़िक्र कंदे मुंहिंजे मदीने जे मीर ऐलान फरमायो, मुंहिंजे हुज़ूर पंहिंजूं आंगुरियूं मथे कयूं निहारियो हेॾे तूं असां यतीम जे करे साम्हूं ईंदो आहे त झट में पासो वठंदा आहियूं त हाणे न का सुई घुरे न ॾहर पिया, घुरे न कपिड़नि जो वॻो। अल्लाह अल्लाह सोच, अगरि तो वटि न हुजनि त तोखां केरु छो घुरे? तो वटि आहिनि तॾहिं तोखां को घुरी रहियो आहे। उन ॾींहं खां टिज जॾहिं तोखे बि रब उन जहिड़ो बनाए छॾे, छो त उहो बेनियाज़ आहे। फ़क़ीरनि खे बादशाह बनाए उन जी मर्ज़ी आहे, बादशाहनि खे फ़क़ीर बनाए उन रब जी मर्ज़ी आहे। अज़ीज़ाने मन, मुंहिंजे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं आंगुरियूं ॿहिं मथे खणी हवाए में हिलाए फरमायो, ओ मां मुस्तफा जा दीवानो जी आका। मुझे हुजूर फरमायो हेॾे निहारियो, सहाबा मुतवज्जे थी विया। मुझे आका फरमायो ॾियो ख़बर, हे ॿ आंगुरियूं हिक ॿिए खां जुदा थी सघनि थियूं, न मुंहिंजा महबूब न थियूं थी सघनि। मुझे आका फरमायो जे हे ॿ आंगुरियूं चओ था त न थियूं थी सघनि त पोइ हाणे ॿुधो, मां मुस्तफा ऐलान थो कयां, तव्हां मां जेको शख़्स बि कंहिं यतीम जी संभाल लहंदो, कंहिं यतीम जी सार लहंदो, कंहिं बेसहारे जो सहारो बणिजी करे हुनखे ज़िंदगीअ में अॻिते वठी ईंदो, मां मुस्तफा ऐलान थो कयां, क़यामत में जन्नत में उहो शख़्स मां मुस्तफा सां ईअं गॾु हूंदो जीअं मुंहिंजूं ॿ आंगुरियूं हिक ॿिए खां परे न आहिनि। मुसलमानो, इहो छाजो नालो अचो? दीन जो नालो आहे। ॻाल्हायो छाजो नालो आहे? इहो दीन आहे। दीन असांखे मोहब्बत थो सेखारे, दीन असांखे प्यार थो सेखारे, दीन असांखे इंसानियत थो सेखारे, दीन असांखे पंहिंजाइप थो सेखारे। ओ मुंहिंजा दोस्त, पंहिंजाइप खां परे यादि रखो
पंहिंजो कंहिंखे चइबो आहे कि अॼुकल्ह रिश्ता छो ॿरी रहिया आहिनि सच चओ सच चई यार रुसे त रुसण दे खणी ॾींदे वार खुसे त खुसण दे मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीन कल्ह बि सचो हो अॼु बि सचो आहे क़यामत ताईं सचो हे रत जा रिश्ता अॼु ॿरनि छो था पिया हे चवंदा हुआ वॾड़ा त खून दांगीअ ते वरी पवंदो आहे अॼु खून दांगीअ ते सड़ी छो रहियो आहे इन जो सबबु छा आहे हा मुंहिंजा यार इन जो सबबु सिर्फ़ इहो आहे जो असां पंहिंजे महबूब जे दामन खे छॾे ॾिनो आहे असां पंहिंजे रब्बुल आलमीन जे ख़ौफ़ खे छॾे ॾिनो आहे असां मां हया निकिरी वियो आहे असां मां पंहिंजाइप निकिरी वई आहे ओ मुंहिंजा दोस्त अॼु बि तूं पंहिंजे अंदर में पंहिंजाइप पैदा कर अल्लाह जो क़ुरान तोखे ॿुधाइण जे लाइ तयार आहियां रब जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोसां जेतिरी बि करे थो पियो उनखे करण दे तूं पंहिंजे रब जे रज़ा जे लाइ सब्र कंदो वञ सब्र कंदो वञ सब्र कंदो वञ 24 पारे जे अंदर क़ुरान करीम जी हिक न ॿ आयतूं पढ़ी थो ॿुधाए मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह तोखे फ़ैसिलो करे ॾेखारींदुसि जेको तोसां दुश्मनी करे तूं मां अल्लाह जे रज़ा ख़ातिर उन सां भलाई कर मां रब वाइदो थो कयां इहो दुश्मन तोखे दोस्त बनाए ॾींदो सुभान अल्लाह पढ़ा रब जो क़ुरान अल्लाह जो क़ुरान ॿुधो न मुंहिंजा दोस्तो यादि रखो मीलाद मुस्तफ़ा फ़क़ति नारण जो नालो न आहे इहो पको अज़म कयो सम्झो ॻाल्हि खे मीलाद मुस्तफ़ा मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी त करणी आहे जे महबूब न अचे हा त दुनिया खे रंग केरु लाहे मुंहिंजा दोस्त हे सभु कुझु दुनिया में जेकी ख़ुशियूं आहिनि उन महबूब जे आमद जूं आहिनि लेकिन मुंहिंजे महबूब जी आमद जे ख़ुशीअ सां गॾु वॾी ख़ुशी इहा आहे त जंहिंजे आमद जी ख़ुशी था कयूं त उन जे 63 वरह उमिरि जे जेका मुंहिंजा दोस्त महिनत आहे उन जो बि क़दुरु कयूं उन ते बि ख़ुशी कयूं पोइ ॾिसो त ज़िंदगी अज़ीम थिए थी या नथी थिए मुंहिंजा दोस्त पंहिंजी ज़िंदगीअ खे पाण बर्बाद न कर क़ुरान करीम जी आयत पे पढ़ियो बिरादर जा माण्हू हिते खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा जेके वीचारा पंहिंजे शराफ़त जे करे या पंहिंजे कंहिं मजबूरीअ जे करे ॾाढ वारे खे जवाब न ॾींदा हूंदा ख़ामोश थींदा हूंदा ऐं ॾाढ करण वारो सम्झंदो हूंदो त मूंखां डिघो आहे खबरदार थी मुस्लमान इहो दिमाग़ मां हठ ऐं वॾाई कढी छॾ वॾाई हिक ज़ात खे सूंहंदी आहे जेका हमेशह हिक जहिड़ी आहे जंहिंजे आॾो दुनिया जी काई ताक़त न टिकी सघंदी आहे उहो बेनियाज़ आहे फिरौन खे तकब्बुर आहे फिरौन खे वॾाई आहे लश्कर ते ज़ोर आहे ताक़त ते ज़ोर आहे फौज ते ज़ोर आहे बादशाही कुर्सी ते ज़ोर आहे जॾहिं अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह जे पोयां पंहिंजो पूरो लश्कर छॾे थो मुंहिंजो रब थो फरमाए ऐ मुंहिंजा सुहिणा मूसा मां अल्लाह अगरि पंहिंजनि जी मदद न कंदुसि त केरु उन्हनि जी मदद कंदो ऐं मुंहिंजा सुहिणा मूसा तूं रुॻी हिन असां खे दरिया जे पाणीअ में हण लठ हणणु तुंहिंजो कमु आहे पाणीअ खे ॿ टुकर करणु तुंहिंजे रब जे ज़ात जो कमु आहे तूं पंहिंजे लश्कर सूधो निकिरी वञ सुहिणो मूसा कलीमुल्लाह लश्कर सूधो निकिरे थो पियो फिरौन जो लश्कर